जी नाज़रीन, हाज़िर नेशनल ऑनलाइन न्यूज़ सां मिर्ज़ापुर खां अब्दुल ख़ालिक जुड़े जी रिपोर्ट ॾींदड़ त मदहजी शहर जे नाके मोहल्ले जे रहवासी मुनवर मीराणी, रियाज़ हुसैन, ज़ाकिर हुसैन, सिराज इरशाद मीराणी ऐं ॿियनि बासर अब्दुल फ़ताह अरबाणी ऐं पुलिस जे ज़ातियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई आहे, जिते दावो कंदे उन्हनि जो चवणो त बासर फ़ताह अरबाणी खां किस्तनि में मोटरसाइकिल वरिती हुई, जंहिंजी मुक़ररु क़ीमत 62,000 ॾियण बावजूदि 13,000 वधीक में वरिता विया आहिनि, जेकी ॾियण बावजूदि दस्तावेज़ नथो ॾियो। कागज़ घुरण ते हुन पंहिंजे पुटनि राजा, पप्पू अरबाणी ऐं ॿियनि सां गॾिजी तशदुद जो निशानो बणायो, जंहिंजी मदहजी थाणे ते NC दाख़िल कराई, जंहिं बाद पुलिस ॿ ॼणा गिरफ़्तार करण बाद रिश्वत वठी आज़ादु करे छॾिया आहिनि, जेकी हाणे मूंखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि चयो त धमकियुनि जी शिकायत खणी थाणे ते वियासीं त पुलिस एहलकार इम्तियाज़ सुमरो असांखे दड़का दाबा ॾेई वापसि मोटाए छॾियो ऐं जवाबदार धुर सां ठाह करण लाइ दबाव विझंदे चयो त ठाह न कयो त उल्टो तव्हां मथां केस दाख़िल कयो वेंदो। उन्हनि SSP शिकारपुर समेत वस वारनि खे मामले जो फौरी नोटिस वठी नाजाइज़ी कंदड़ एहलकार ऐं बासर अब्दुल फ़ताह अरबाणी ख़िलाफ़ कार्रवाई करण जो मुतालबो कयो आहे।